सिंध में अटो गरीब जे पहुंच खां परे थी वियो। हुकूमत जो ऐलानियल सस्तो अटो बि मिलण मुहाल बणिजी वियो। सिंध में अटो 150 खां 160 रुपया फी किलो विकिरो थियण लॻो। अटे जी क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। खैरपुर में अटो महांगो थियण ख़िलाफ़ औरतूं रस्तनि ते निकिरी आयूं। पंगरियो, जाती, हाला, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा कया विया। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त हुकूमत अटे जे अघ ते ज़ाब्तो आणण लाइ के बि क़दम नाहिनि खंया। पोरियत ऐं ग़रीब तबिको सख़्त परेशान आहे। सिंध हुकूमत पारां ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में अटो सस्तो हुअण जी दावा। शर्जील मेमून चयो आहे त अटो रुगो सिंध न पर सॼे मुल्क में महांगो थियो आहे। सूरत हाल बहितर थियण में कुझु ॾींहं लॻंदा। सूबे में फ्लोर मिल्स जी कोटा वधाए छॾी आहे। अटो 65 खां 95 रुपया फी किलो मिलंदो। मुकेश कुमार चावला चयो त कणक ख़तम नाहे थी, ज़ख़ीरा मौजूद आहिनि। बहरान वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। फ्लोर मिल्स एसोसिएशन जे अॻवान चौधरी यूसुफ चयो आहे त हुकूमत कणक फ़राहम कंदी त अटो महांगो न थींदो। खरूवासी राणा सनाउल्ला ऐं ख़ास मुआविन अता तारड़ जी गाॾी खे पंजाब असेंबली में दाख़िल थियण खां रोकण जी कोशिश। राणा सनाउल्ला ऐं अता तारड़ रुकावटूं टोड़े असेंबली में दाख़िल थिया। राणा सनाउल्ला चयो आहे त कुझु बि थी पवे परवेज़ इलाही खे एतमाद जो वोट वठणो पवंदो। पंजाब में गवर्नर राज जो ऑप्शन बि मौजूद आहे। राणा सनाउल्ला चौधरी परवेज़ इलाही ऐं मुनिस इलाही ते 3000 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त ज़मान पार्क ते थियल इजलास में पीटीआई ऐं काफ लीग वारनि हिक ॿिए जी गिची पकड़ी, हिक ॿिए ते अरबे रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम लॻाया। चौधरी परवेज़ इलाही ऐं संदसि पुट हज़ारे अरब डॉलर पर ॾे मुंतक़िल कया। महांगाईअ जा बि ज़िम्मेवार उहे ई आहिनि। तोहिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी। इलेक्शन कमीशन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जी हाज़िरी खां छूट वारी इस्तदा रद्द कंदे संदन गिरफ़्तारी वारंट जारी कया। केस जी ॿुधणी 17 जनवरी ताईं मुलतवी। पीटीआई अॻवान फवाद चौधरी गिरफ़्तारी वारंट्स जारी करण वारे इलेक्शन कमीशन जे हुकुम खे तोहिने अदालत करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन पारां इमरान खान, असद उमर ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ ज़मानत जोगा वारंट जारी करण हाई कोर्ट जे फ़ैसिले जी तौहीन आहे। केस जी तारीख़ 17 जनवरी हुई, जंहिंखे क़ाइदनि जे उबतड़ करार अॼु मुक़रर करे फ़ैसिलो ॾिनो वियो। हीउ इलेक्शन कमीशन जे मेंबर्स जो हिकु ॿियो जानिबदारी वारो फ़ैसिलो आहे। फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत वेंदासीं। पीटीआई सरबराह इमरान खान चयो आहे त परवेज़ मुशर्रफ खे दहशतगर्दी ख़िलाफ़ अमेरिकी जंग में न्यूट्रल रहण जो मशवरो ॾिनो हो। न्यूट्रल हुजूं हा त मुल्क में हमला न थियनि हा। पंहिंजे बयान में इमरान खान चयो आहे त मूं वज़ीरिस्तान फ़ौज मोकिलण जी मुखालफ़त कई हुई। रुगो फ़ौजी ऑपरेशन सां दहशतगर्दी ख़तम नथी थी सघे। बोर्ड मुतासिरनि जी मदद करण ते आलमी बिरादरी ऐं मालियाती इदारनि जा थोराइता आहियूं। जेनेवा में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पहिरियों भेरो सूबा वफ़ाक़ सां गॾु बीठल रहिया। समूरनि इतिहादनि जी कोशिशुनि सां दुनिया असां सां गॾु बीठी आहे। सभिनी जी महिनत सां पाकिस्तान जो आवाज़ ॿुधो वियो। सऊदी अरब 5 अरब डॉलर्स स्टेट बैंक पाकिस्तान में डिपॉज़िट तौर रखण ऐं 10 अरब डॉलर्स जी सीड़प करण जी तस्दीक करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान में थियल मुलाक़ात जो नतीजो साम्हूं अची वियो। सऊदी अरब जी पधिराई मूजिबि पाकिस्तान जी मुआशी इस्तेकाम ऐं अवाम जी हिमायत में अहिड़ो क़दम खंयो वियो आहे।
चीफ सेक्रेटरी की सदारत हेठ सखर हैदराबाद मोटरवे बाबत इजलास। M6 मोटरवे लैंड एक्विजिशन ऑफिसर मुकर्रर करण जो फैसलो। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं कमिश्नर ज़मीन हासिल करण वारे मामले की निगरानी कंदा। चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत चयो आहे त सखर हैदराबाद मोटरवे के जल्द मुकम्मल कयो वेंदो। कराची में स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्तो आणण लाइ ट्रेनिंग एहलकारनि खे शहर में मुक़रर करण जो फैसलो। पुलिस ट्रेनिंग सेंटर्स में 3000 खां वधीक पुलिस एहलकारनि खे कराची के 3 ज़ोन्स में मुक़रर कयो वेंदो। कराची पुलिस हेठनी चीफ ज़ोन्स के DIGs के खत लिखी ट्रेनिंग सेंटर्स में नफरी वठण की हिदायत करे छॾी। सिंध हाई कोर्ट मकानी तकबंदियुनि खिलाफ़ MQM जूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत पहिरियों ई फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। सुप्रीम कोर्ट बि सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे बरक़रार रखियो आहे। रोड़ी भरिसां जवाबदार भेण खे कारे इल्ज़ाम हणी छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। ॻोठ अछूं कुबियूं में जवाबदार गुलाम हैदर सोलंकी भेण फौजिया के छुरियुनि जा वार करे बेदर्दी सां क़तल कयो। लाश अस्पताल मुंतकिल। जवाबदार भेण खे क़तल करण बाद फरार थी वियो। केस दाख़िल न थियो। दादू जी अदालत SHO करीम चांडियो के जवाबदार करार ॾियण बाद संदसि ज़मानत भी रद्द करे छॾी। जवाबदार अदालत मां फरार। उमेर रुबाब जे 3 घरभातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी थी। अदालत SHO के जवाबदार तौर केस में शामिल करे छॾियो। संदसि ज़मानत रद्द। जवाबदार अदालत मां फरार थी वियो। कानपुर में नापुरकोट पुलिस पारा अगवा थियल पोरियत के गढ़ी तेगो जे कच्चे मां मुकाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा। ज़रियनि जो चवणु आहे त 6 ॾींहं अॻु अगवा थियल पोरियत अब्दुल रशीद कल्होड़ो राजूणी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब थी घर पहुतो। घुंग भरण एवज़ बाज़ियाब थियण जा चोॿोलबा आहिनि। पुरनि जे रूहानी पेशवा ऐं 7 पीर पगारे शाह मर्दान शाह जे विछोड़े के 11 वरी वहामी विया। सैयद शाह मर्दान शाह जी वरसी के मौके ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं भेटा पेश। 7 पीर पगारो सैयद शाह मर्दान शाह 10 जनवरी 2012 में लाडाणो करे वियो। ऐं यकतारे ऐं चपड़ी जे बेताज बादशाह रागी जलाल चांडियो जे विछड़े के 22 वरी वहामी विया। अवामी रागी जलाल चांडियो जा ॻायल कलाम अॼु बि झर जंग में मक़बूल बणियल। जलाल चांडियो यकतारे ऐं चपड़ी ज़रिए सिंधी मौसीक़ी खे नओं रंग ॾेई कैसेट इंडस्ट्री खे बि ऊज बख़्शो।